थियणु सुबुह कंदे था बस अमी कलाक जो कम है नो कलाक या 2 कलाक भी थी सघनि था बाक़ी कम सुबुह सां ऑफिस में कजां खबर थो अमीर मूंखे ॾाढा अजीब अजीब ख़्याल ईंदा आहिनि मसलन कंहिं बि माउ मुंहिंजी माउ वांगुरु पंहिंजे पुट सां कॾहिं बि प्यारु न कयो हूंदो ॿियो मां ॾाढो नसीब वारो आहियां जो मूंखे अव्हां जहिड़ी माउ मिली आहे इन खां अलावा ॿियो अमी मां अव्हां जी अकेलाई जे बारे में सोचींदो आहियां हूंदो आहे मूं सां गॾु अमी अव्हां जा भाउर भेनरूं माउ पीउ किथे आहिनि पर न कुझु कोन्हे केॾा विया किनारनि खां सवेल मील परे समुंड में जहाज बुॾो असीं सभु भाता थियासीं अमीर अव्हां जो जवाबु मुबहम आहे गौर कंदो मुबहम न लॻंदो मुंहिंजो ॾाॾो ॾाॾी चाचा मिट माइट सभिनी जहाज़ में सवार हुआ छा मुंहिंजे बारे में मूंखे कुझु ख़बर कोन्हे पर उहो तुंहिंजे पीउ खे ॾिठो कहियल नेक बहादुर हिकिड़ी महफ़िल में लापता थियो